खैरापुर नाथन शाह ज़ालमन ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। मारू जी हद में रात जे वक़्त SHO लाल खान ॾाहिरी जी सरपरस्ती हेठि फोरू सरेआम हथियारनि जे ज़ोर ते ग़रीबनि खे फुरंदा ऐं लुटंदा रहनि था। ताज़ो ई गुज़िरियल राति फोरुनि कुझु टकनि जे करे हिकु नौजवान जी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। गुज़िरियल राति माॾे ॻोठ जो रहवासी नौजवान अब्दुल वाहिद सुमरो जे अचानक तबियत ख़राब थी वई। वालदेन मिस्कीन हुअण करे 10,000 रुपया उधारा वठी नौजवान खे आधी रात जो लाड़काने तरफ़ खणी वञी रहिया हुआ त ॻोठ माॾी खां 2 किलोमीटर परे हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते हुननि ग़रीबनि खां मोटरसाइकिल, मोबाइलूं ऐं रोक पैसा फुर करे फ़रार थी विया। नौजवान जो वालिद फोरुनि खे मेड़ूं मिनथूं कंदो रहियो त असां ग़रीब ऐं मिस्कीन आहियूं, मुंहिंजे पुट जी ज़िंदगी जो मसइलो आहे। लेकिन ज़ालमनि खे टके जो रहम न आयो। हुननि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए फुर करे फ़रार थी विया। आख़िरकार वारसनि पोइते नौजवान खे प्यादल खणी ॻोठ माॾू पहुता। ॿीहर कुझु पैसनि जो बंदोबस्तु करे निकिरण लॻा त नौजवान हयाती जी जंग हाराईंदे फ़ौत थी वियो। नौजवान वालिद दाहींदे चयो त मुंहिंजे पुट जो क़ातिल SHO मारू लाल खान ॾाहिरी आहे, जंहिंजी आशीर्वाद सां फोरू सरेआम हथियार खणी रोडनि ते बीहनि था। उन वधीक चयो त नाअहल ज़िला दादू इंतिज़ामिया किथे मरी चुकी आहे। फोरू धाड़ा चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुन मुतालबो कंदे चयो त SSP दादू, DIG हैदराबाद ऐं IG हथ ॿधी अर्ज़ था करियूं त नौजवान जे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे नौजवान जे वालदेन सां इंसाफ़ कयो वञे ऐं मारू पुलिस स्टेशन जी नाअहल SHO लाल खान ॾाहिरी खे जल्द खां जल्द हटाए हितां जो अमन बहाल कयो वञे। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरापुर नाथन शाह।